पीर ॻोठ लॻ पुरस्कार तौरु फ़ौत थियल हिक ई ख़ानदान जे 13 भातियुनि खे ज़हर नशे वारियूं दवाऊं ॾेई मारण जो इंकशाफ़ कयो वियो आहे। फ़ौत थियल 13 भातियुनि जे पोस्टमार्टम रिपोर्ट में छिड़काईंदड़ इंकशाफ़ कंदे चयो वियो आहे त हाजाणी धीअ गौस बख़्श मरियम ऐं ॿियनि जे रत जे जुज़नि में ज़हरीली दवा ऐं नशे जे जुज़नि जी रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे। पुलिस मूजिबि फ़ौतीन ते अटे खीर या खाधे पीते जे ॿियनि शयुनि में ज़हरीली दवा ऐं नशे वारियूं गोरियूं मिलाए ॾिनियूं वयूं हुयूं। SSP ख़ैरपुर सब इला सूमरे जो चवणु आहे त फ़ौत थियलनि जे मैदे नक ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि तोड़े रत जा सैंपल वरिता पिया विया। SSP ख़ैरपुर सब इला सूमरो मूजिबि 13 ॼणनि ते ज़हर ॾेई मारण वारी मेडिकल रिपोर्ट जी तफ़सीली गौर करे रहिया आहियूं। वाक़े जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वठी कार्रवाई कंदासीं। 20 ॾींहं अॻु हैबत बिरोही ॻोठ में गुल बेग बिरोही संदसि घरवारी गुल बीबी ऐं संदसि पुटु धीअर ऐं हिकु महिमान पुरस्कार तौरु फ़ौत थी विया हुआ। ॿारनि ऐं औरतुनि समेत 13 ॼणनि 4 ॾींहनि दौरान वक़फ़े सां सिविल अस्पताल ख़ैरपुर में दम ॾिनो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।